नादी मीरवा गोरचाणी और बरपासे इलाइक़नि में तेज़ हवा से ज़ोरदार बरसात सबब मवासिलाती निज़ाम दरम बरम थी पियो आहे। अधिक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर मुज़फ़र नूहानी। जी मुज़फ़र, छा तफ़सील है? हाँ जी समीला, बिल्कुल आउं ॿुधायां त मीरवा गोरचणी भरपासे जा ॻोठ जिनमें ॻोठ जी फतेह खान नवाणी, ॻोठ जी मोहम्मद सिद्दीक़ ख़ासकेली, खुंबड़ी, बेलाड़ो शाख समेत केतिरा इलाइक़ा तेज़ हवा ऐं बरसात जे वसकारे हेठि अची विया आहिनि। बरसात ऐं हवा तेज़ हवा सबबि शहर जूं जेके घटियूं ऐं रोड रस्ता जेके हेठां इलाइक़ा जेके पाणी सां भरिजी विया आहिनि, जंहिं करे आम तरफ़ में रुकावटूं पैदा थी वियूं आहिनि ऐं माण्हू सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तेज़ हवा ऐं वसकारे केतिरनि ई कचनि घरनि जूं जेके छितियूं ऐं भितियूं किराए छॾियूं आहिनि, जंहिं सबबि ग़रीब कुटुंब जेके खुलियल आसमान हेठि वेहण ते मजबूर थी विया आहिनि ऐं उन हवाले सां जेके ज़मीनदारनि जे मिर्च ऐं फुटी समेत जेके मुख़्तलिफ़ फसलनि खे वॾो वापारी धकु रसियो आहे, जंहिं सबबि हारी ऐं ज़मीनदारनि खे वॾो माली नुक़सानु पहुतो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इंतिज़ाम रुॻो दवाउनि ताईं महदूद आहे, को बि एमरजेंसी बंदोबस्त न ॾिसण में आयो आहे। बरसात शुरू थींदे ई वापडा बिजली टेलीफोन ऐं ॿियूं सहूलियतुनि जा निज़ाम दरम बरम थी विया आहिनि, जंहिं सां शहरनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पए थो। जी मुज़फ़र, अवां जी महिरबानी।